लाड़काणे मां खंबे गुम कयल इंसाफ़ दायो जी आज़ादी लाइ संदसि वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लाड़काणे मां खंबे गुम कयल दर्ज़ी इंसाफ़ दायो जी आज़ादी लाइ संदसि वारसनि अक्सा बतूल दायो, अफ़साना दायो ऐं नुसरत दायो पारां एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो। उन मौके ते इंसाफ़ दायो जे वारसनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इंसाफ़ दायो खे 29 मई 2017 ते खंबे गुम कयो वियो, जंहिंजी आज़ादी लाइ असां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे प्रेस क्लबनि अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरा करण सां गॾु सिंध हाई कोर्ट में पिटीशन बि दाख़िल कराई आहे, पर हिन वक़्त ताईं संदसि को बि ॾसपतो न पइजी सघियो आहे। अदा इंसाफ़ मुंहिंजो भाउ आहे, हुनखे 2017 खां 29 मई ते पंहिंजे दर्ज़ के दुकान ते वेठल हुयो, उते कमु करे पियो त वीगो गाॾीअ में माना 6 अफ़राद हुया जेके माना सवार हुया। 3 पुलिस वर्दी में हुया, 3 सिविल ड्रेस में, जंहिं माना हुनखे हुतां मिसिंग कयो आहे, हथ कड़ियूं हणी ऐं हुनखे हुतां खंबे खणी विया आहिनि, जंहिंखे 3 साल गुज़री विया आहिनि ऐं हाणे हिन महीने में 29 तारीख़ जेको आहे हुनखे 3 साल पूरा थींदा। चीफ जस्टिस सिंध खे ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कयूं ऐं जेके आला इदारा पाकिस्तान जा आहिनि उन्हनि खे त असां अपील कयूं त असांजे भाउ जे अगरि को गुनाह आहे, ग़लती अथसि त उनखे सरेआम इनखे कोर्ट में आणे ज़ाहिर कनि ऐं असांजी इहा बेचैनी ख़तमु कई वञे। इंसाफ़ दायो जे वारसनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त इंसाफ़ दायो खे जल्द आज़ाद कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk